नाज़रीन, सिंध में मकानी इदारनि जो मुद्दो पूरो थियण बाद लोकल गवर्नमेंट शिकारपुर में एजाज अहमद शेख के चीफ म्यूनिसिपल ऑफिसर मुक़रर करे छॾियो। शिकारपुर म्यूनिसिपल अंदर जाली भरतन ऐं करप्शन के इल्ज़ाम हेठ आयल 17 ग्रेड के ऑफिसर अदरान शफी मेमर सां गॾु 2 सीनियर्स के मुअत्तल करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर रशीद जामड़ो। जी रशीद, इन हवाले सां अपडेट कजो। जी, सिंध में मकानी इदारनि जो मुद्दो पूरो थियण बैदि लोकल गवर्नमेंट ऑफ सिंध शिकारपुर में एजाज अहमद शेख के चीफ म्यूनिसिपल ऑफिसर के उहदे ते मुक़रर करण सां गॾु शिकारपुर म्यूनिसिपल अंदर जाली भर्तियुनि ऐं करप्शन के इल्ज़ाम हेठ आयल 17 ग्रेड के ऑफिसर अदनान शफी मेमन सां गॾु 2 सीनियर क्लार्कन मोहम्मद पिंजल शाह, आसिफ जमाली ऐं अकाउंटेंट गुलाम कादिर सोलंकी के मुअत्तल करण जो नोटिफिकेशन जारी कर छॾियो आहे। ऐं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलायां त इन लेटर में मुअत्तल ॼाणायल अमले के बिना देर कराची जी हेड ऑफिस रिपोर्ट करण जो पिणु पाबंद कयो वियो आहे। चार्ज वठण बैदि शिकारपुर के नए मुक़रर थियल चीफ म्यूनिसिपल ऑफिसर एजाज अहमद शेख पारां हिकदम शिकारपुर सिहत खाते मेडिकल सुपरिटेंडेंट के लेटर जारी करे वियो आहे त म्यूनिसिपल अंदर अॻूणो चेयरमैन अकील अब्बास सुमरो इन इदारे में जाली भर्तियूं करे मेडिकल ऐं फिटनेस लाइ आयल जेके भी माण्हू आहिनि उन्हनि खे रोकियो वञे ऐं माण्हुनि खे फिटनेस सर्टिफिकेट जेके आहिनि न वञनि। ऐं राब्तो करण ते अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन अकील अब्बास सुमरे ॿुधायो त मुंहिंजे मथां लॻायल तमामु जेके इल्ज़ाम आहिनि उहे बेबुनियाद आहिनि, जिन में का बि सदाकत नाहे। अकील अब्बास सुमरे मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त मूं मेरिट जे बुनियाद ते 150 जी लॻभॻि नंढनि उहिदनि ते कमु कंदड़ कचनि मुलाज़िमनि खे पको करण जो आर्डर जारी कयो हो, जेकी 2013 खां वठी 2019 ताईं इन इदारे में कचनि मुलाज़िमनि तौर कमु कंदा हुआ, जेके मुंहिंजे दौर खां अॻु जा भर्ती थियल हुआ। अकील अब्बास सुमरो वधीक चयो त इन खां अलावा मूं पंहिंजे दौर में कानूनी घुर्जूं पूरियूं करण बैदि सिर्फ़ 50 जे लॻभॻि नवां आर्डर जारी कया हुआ, जिनमें चौकीदार, पंप ऑपरेटर, सैनिटरी वर्कर समेत लोअर स्टाफ शामिल आहिनि। पर ख़बर नाहे त नओं आयल चेयरमैन एजाज शेख कहिड़े बुनियाद ते उन्हनि निकतल आर्डरनि खे रद्द करे ग़रीब माण्हू खां रोज़गार कढण जी कोशिश करे रहियो आहे। अॻूणे चेयरमैन अकील अब्बास सुमरो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त म्यूनिसिपल जा कुझु कचा मुलाज़िम पाण खे पको कराइण ऐं पंहिंजा हक़ वठण लाइ शिकारपुर जी अदालत में वियल हुआ, जंहिं सबब जे करे उन्हनि खे आउं पको न करे सघियो हुउसि। उनजो असुल सबब इहो हो त उन्हनि जो केस अदालत में हलंदड़ आहे, पर कुझु बाअसर माण्हू कोर्ट में वियल मुलाज़िमनि खे मूं खिलाफ़ भड़काइण सां गॾु प्रेस क्लब आॾो एहतिजाज कराए मुंहिंजी सियासत ऐं साख खे ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर मुंहिंजी सियासत ते को बि असर न पवंदो। ऐं अकील अब्बास सुमरो वधीक चयो त मूं पारां 200 जे लॻभॻि निकतल आर्डरनि में हिकु बि आर्डर जाली न आहे। जी रशीद, तव्हांजी महिरबानी।